मत्ती अध्याय 27। पिलातुस जे साम्हूं येशू। सुबुह साण सवेल सभु मुख्य याजक ऐं माण्हुनि जा पुरनिया पाण में गॾु थिया ऐं यीशुअ खे मारे छॾण जो मनसूबो ठाहियो। उहे यीशुअ खे ॿधी करे रोमी राज्यपाल पिलातुस ॾे वठी विया ऐं पोइ हुनखे पिलातुस जे हथ सौंपे छॾियऊंसि। यहूदा इस्करियोतीअ जो आत्महत्या करणु। जॾहिं यीशुअ जे पकड़ाइण वारे यहूदा इहो ॾिठो कि यीशू ॾोहारी ठहिरायो वियो आहे त उनखे ॾाढो पछतावो थियो। उहो 30 चांदीअ जा उहे सिक्का मुख्य याजकनि ऐं पुरनियनि वटि वापसि खणी आयो ऐं उन्हनि खे चयईं, मां हिकु बेगुनाह माण्हूअ सां धोखो कयो आहे ऐं उनखे माराइण जे लाइ पकड़ायो आहे। इन ते उन्हनि यहूदा खे चयो, असांजो इन ॻाल्हि सां छा वास्तो? इहा तुंहिंजी मुसीबत आहे, सो इहा तूं ई वञी ॼाण। उन खां पोइ यहूदा उहे चांदीअ जा सिक्का मंदर में फिटी करे हली वियो ऐं वञी करे पाण खे फांसी लॻाए छॾी। मुख्य याजकनि उहे चांदीअ जा सिक्का खणी करे ईअं चयूं, इन धन खे मंदर जे खजाने में रखणु सही कोन्हे, छोकी इहो धन कंहिंखे माराइण जे लाइ इस्तेमालु कयो वियो आहे। इन करे उन्हनि पाण में सलाह मशवरो करे उन्हनि सिक्कनि सां कुंभार जी ज़मीन ख़रीद कयूं ताकी ॿाहिरां यरूशलेम में अचण वारनि माण्हुनि खे मरण खां पोइ उन में दफ़नायो वञे। इन लाइ अॼु ताईं उहा ज़मीन खून वारी ज़मीन चवाइजंदी आहे। तॾहिं इहो वचन जेको यिर्मयाह भविष्यवक्ता जे द्वारा चयो वियो हो उहो पूरो थियो। वचन में ईअं लिखियलु आहे, उन्हनि उहे 30 चांदीअ जा सिक्का खयां, इहा ई क़ीमत इज़राइल जे वंशजनि उन माण्हूअ जे लाइ नकी कयूं ऐं पोइ उन्हनि इन सिक्कनि सां कुंभार जी ज़मीन ख़रीद कयूं। उन्हनि उहो ई कयो जीअं प्रभुअ मूंखे हुकुम ॾिनो हो। पिलातुस जो यीशुअ खां सवाल पुछणु। यीशुअ खे रोमी राज्यपाल पिलातुस जे साम्हूं पेश कयो वियो। पिलातुस यीशुअ खां पुछईं, छा तूं यहूदियुनि जो राजा आहीं? इन ते यीशुअ पिलातुस खे जवाबु ॾिनईंसि, हा मां आहियां, जीअं तूं चए। पर जॾहिं मुख्य याजक ऐं पुरनिया यीशुअ जे मथां इल्ज़ाम हणी रहिया हुआ त यीशुअ उन्हनि खे इन जो कोई जवाबु न ॾिनो। इन ते पिलातुस यीशुअ खे चयईं, छा तूं इहे सभु ॻाल्हियूं नथो ॿुधी कि हे तुंहिंजे विरोध में छा चई रहिया आहिनि? पर त बि यीशुअ पिलातुस खे हिकु बि ॻाल्हि जो जवाबु न ॾिनईंसि। राज्यपाल पिलातुस खे इन ते ॾाढो ताजुब थियो। यीशुअ जे लाइ मौत जी सज़ा जो हुकुम ॾियणु। फसह जे तहिवार जे मौक़े ते रोमी राज्यपाल पंहिंजी रीतीअ जे मूजिबि कंहिं हिकु कैदीअ खे, जंहिंखे माण्हुनि जी भीड़ चाहींदी हुई, रिहा करे छॾींदो हुयो। उन वक़्तु बरब्बा नाले जो हिकु मशहूरु गुंडो हो जेको जेल में क़ैद हुयो। सो जॾहिं भीड़ पिलातुस वटि अची इकट्ठी थी त उन भीड़ खे चयईं, तव्हां छा था चाहियो कि मां तव्हांजे लाइ कंहिंखे रिहा कयां, बरब्बा खे या यीशुअ खे जेको मसीह चवाइजंदो आहे? छोकी पिलातुस खे इहा ख़बर हुई कि मुख्य याजकनि ऐं पुरनियनि यीशुअ खे साड़ जे करे संदसि जे हथ पकड़ायो आहे। जॾहिं पिलातुस न्याय करण जी गद्दीअ ते वेठो हो त संदसि जी ज़ाल उनखे यीशुअ जे बारे में इहो चवाए मोकिलियईं कि तूं इन धर्मी माण्हूअ जे मामले में हथु न विझजांइ, छोकी मां राति जो इन माण्हूअ जे बारे में सपनो ॾिठो आहे ऐं इन सपने जी वजह सां अॼु मूंखे ॾाढी परेशानी थी आहे। इन विच में मुख्य याजकनि ऐं पुरनियनि भीड़ खे भड़कायो कि तव्हां बरब्बा खे ई रिहा करण जी ऐं यीशुअ खे माराए छॾण जी घुर कयो। पिलातुस उन्हनि खां पुछो, इन ॿिन्ही मां तव्हां कंहिंखे था चाहियो कि मां तव्हांजे लाइ रिहा कयां? उन्हनि पिलातुस खे जवाबु ॾिनो, बरब्बा खे। इन ते पिलातुस उन्हनि खां पुछो, त मां यीशुअ सां छा कयां जेको मसीह चवाइजंदो आहे? उहे सभु रड़ियूं करण लॻा, हुनखे क्रूस ते चढ़ायो वञे। पिलातुस उन्हनि खां पुछो, छो हिन कहिड़ो गुनाह कयो आहे? पर उहे अञा बि ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करण लॻा, हुनखे क्रूस ते चढ़ायो वञे। सो जॾहिं पिलातुस इहो ॾिठो कि भीड़ कंहिं बि तरीक़े सां नथी सम्झे पर उल्टो दंगो फसाद थियण वारो आहे, त उन थोरो पाणी खयईं ऐं भीड़ जे साम्हूं पंहिंजा हथ धोई करे ईअं चयईं, मां यीशुअ जे खून जो ॾोही न आहियां, इन जा ज़िम्मेदार तव्हां ई आहियो। इन ते सभिनीनि माण्हुनि उनखे चयो, इन जी मौत जी ज़िम्मेदारी असांजे मथां ऐं असांजे ॿारनि जे मथां हुजे। पोइ पिलातुस बरब्बा खे त रिहा करे छॾी, पर यीशुअ खे चाबुक हणाए करे क्रूस ते चाढ़े छॾण जे लाइ सौंपे छॾी। सैनिकनि जे द्वारा यीशुअ जी बेइज़ती करणु। उन खां पोइ पिलातुस जा सैनिक यीशुअ खे राज्यपाल जे मुख्यालय जे अंदरि वठी विया ऐं उते यीशुअ जे चारो तरफ़ रोमी सेना जो सॼो दल इकठो थी वियो। पोइ उन्हनि यीशुअ जा कपिड़ा लाहे करे
हुनखे वाङणाई रंग जो जबो पारायऊंसि। तंहिंखां पोइ उन्हनि कंडनि जो हिकु मुकुट ठाहे करे यीशुअ जे मथे ते रखियऊंसि ऐं संदसि जे साॼे हथ में हिकु डांडी ॾिनऊंसि। पोइ उहे यीशुअ जे साम्हूं पंहिंजे गोॾनि भर अची उनजी ठठोली करे ईअं चवण लॻा, हे यहूदियुनि जा राजा, तोखे नमस्कार। उनखां पोइ उन्हनि यीशुअ खे थुकूं हयूं ऐं जेकी डांडी यीशुअ जे हथ में हुई उहा हुनखां वठी करे संदसि जे मथे ते हणण लॻा। पोइ जॾहिं सैनिक यीशुअ जी ठठोली करे चुका त उन्हनि संदसि जे शरीर तां उहो ॻाढ़े रंग जो भड़कीलो जबो लाहे छॾियऊं ऐं उहे साॻिया ई कपिड़ा पारायऊंसि जेके पहिरियों हुनखे पातल हुआ। उनखां पोइ उहे यीशुअ खे क्रूस ते चढ़ाइण जे लाइ वठी विया। यीशुअ खे क्रूस ते चढ़ायो वञणु। जॾहिं उहे यीशुअ खे वठी पिया वञनि त रस्ते में सैनिकनि खे शमोन नाले जो हिकिड़ो कुरेनी वासी मिलियो। उन्हनि शमोन खे यीशुअ जो क्रूस खणी हलण जे लाइ मजबूर कयूंसि। पोइ सैनिक यीशुअ खे गुलगुता नाले जी जॻह ते वठी आया ऐं गुलगुता नाले जो मतिलबु आहे खोपड़ीअ जी जॻह। सैनिकनि यीशुअ खे अंगूर जे रस में कोड़ी शइ मिलाए करे पीआरण जे लाइ ॾिनऊंसि, पर जॾहिं यीशुअ उहा रस चखियईं त उनखे पीअण खां इनकार कयईं। तॾहिं सैनिकनि यीशुअ खे क्रूस ते चढ़ायूं ऐं उनखां पोइ उन्हनि संदसि जे कपिड़नि जे लाइ चिठियूं विधऊं ऐं पोइ उन्हनि उहे कपिड़ा पाण में विराए छॾियूं ऐं पोइ उते वेही करे यीशुअ जी पहिरेदारी करण लॻा। उन्हनि यीशुअ जे क्रूस जे मथां हिकु तख़्ती हयूं ऐं उन तख़्तीअ ते यीशुअ खे क्रूस ते चढ़ाइण जो दोष लिखियलु हो। उन में ईअं लिखियलु हो, हे माण्हू यहूदियुनि जो राजा यीशु आहे। उन वक़्तु सैनिकनि ॿिनि ॼणनि खे बि यीशुअ सां गॾु क्रूस ते चढ़ायूं, हिक खे यीशुअ जे साॼे पासे ऐं ॿिए खे संदसि जे खाॿे पासे। उहे ॿई ॼणा गुनहगार हुआ। उन रस्ते तां लंघण वारा माण्हू पंहिंजो सिर हिलाए हिलाए करे यीशुअ जी बेइज़ती करे ईअं पिया चवनि, हे मंदर खे किराइण वारा ऐं 3 ॾींहंनि में वापसि उनखे ठाहिण वारा, जेकॾहिं तूं परमेश्वर जो पुटु आहीं त पंहिंजे पाण खे बचाए ऐं क्रूस तां हेठि लही अच। साॻी तरह ई मुख्य याजक, धर्मशास्त्री ऐं पुरनिया बि यीशुअ जी ठठोली कंदे चवनि पिया, इन माण्हूअ ॿियनि खे बचायो पर पंहिंजे पाण खे नथो बचाए सघे। छा हे इज़राइल जो राजा आहे? अगरि आहे त हाणे क्रूस तां हेठि लही अचे ताकी असां इन ते विश्वास कयूं। हे त परमेश्वर ते विश्वास रखंदो आहे, सो जेकॾहिं परमेश्वर इन खां ख़ुशि आहे त इन खे बचाए, छोकी इन पाण चयो वई मां परमेश्वर जो पुटु आहियां। ईअं ई उहे ॿई गुनहगार बि जेके यीशुअ सां गॾु क्रूस ते चढ़ाया विया हुआ हुन जी बेइज़ती पिया कनि। यीशुअ जी मौत। मंझंदि थियण खां वठी करे 3 बजे ताईं उन सॼे देश में ऊंदाहि छायल रही। पोइ 3 बजे जे आसपास यीशुअ वॾे आवाज़ सां पुकारियईं, एली एली लामा शबक्तनी, जंहिंजो मतिलबु आहे, हे मुंहिंजा परमेश्वर, हे मुंहिंजा परमेश्वर, तूं मूंखे छो छॾे ॾिनई। इहो ॿुधी करे जेके माण्हू उते बीठा हुआ उन्हनि मां कुझु ॼणनि चयो, हे एलिया भविष्यवक्ता खे थो सॾु करे। उनखां पोइ हिकु ॼणो ओॾीमहिल ई डुक पाए करे वियो ऐं स्पंज खे खणी आयो। उन उहो स्पंज सस्ती दाखरस में ॿोरे करे उनखे लकड़ीअ जी चोटीअ ते रखियईं ऐं यीशुअ खे पीअण जे लाइ ॾिनई। पर कुझु माण्हुनि चयो, तरसो तरसो, ॾिसण ॾियो कि एलिया भविष्यवक्ता इन खे बचाइण जे लाइ अचे थो या न। यीशुअ हिकु दफ़े वरी वॾे आवाज़ सां पुकारियईं ऐं पोइ पंहिंजो साहु छॾे ॾिनई। ओॾीमहिल ई मंदर जो पर्दो मथां खां वठी हेठि ताईं फाटी करे 2 टुकड़ा थी वियो। पृथ्वी हिली वई ऐं चट्टानूं चीरजी वयूं ऐं कब्रूं खुली वयूं। उन्हनि कब्रुनि मां उहे माण्हू जेके परमेश्वर जी नज़र में धर्मी हुआ, उहे वापसि शरीर में जिंदा थी विया। यीशुअ जे मौत मां जी उथण खां पोइ इहे धर्मी माण्हू जेके जिंदा थी विया हुआ, कब्रुनि मां निकिरी करे पवित्र शहर यरूशलेम में विया ऐं उते ॾाढनि ई माण्हुनि खे ॾिसण आया। पोइ जॾहिं रोमी सूबेदार ऐं संदसि सां गॾु जेके सैनिक यीशुअ जी पहिरेदारी करे रहिया हुआ उन्हनि इहो भूकंप ऐं इहे सभु घटनाऊं ॾिठऊं त उहे ॾाढो ॾकी विया ऐं ईअं चवण लॻा, सच में हे माण्हू परमेश्वर जो पुटु हो। उते चङियूं स्त्रियूं बि हुयूं जेके परियां खां बीह करे इहो सभु कुझु ॾिसनि पियूं। इहे स्त्रियूं गलील क्षेत्र मां यीशुअ जी सेवा करण जे लाइ हुन जे पोयां पोयां आयूं हुयूं। इन्हनि स्त्रियुनि में मरियम मगदलिनी, याकूब ऐं यूसुफ जी माता मरियम ऐं जब्दीअ जी ज़ाल यूहन्ना ऐं याकूब जी माता हुई। यीशुअ खे क़बर में रखियो वञणु। जॾहिं शाम थी त यूसुफ नाले जो हिकु शाहूकार माण्हू आयो जेको अरमतिया नगर में रहंदो हो। उहो यीशुअ जे पोयां हलण लॻो हो। उन पिलातूस वटि वञी करे संदसि खां यीशुअ जी लाश घुरियईंसि। इन ते पिलातूस हुकुम ॾिनई
कि यूसुफ खे यीशुअ जी लाश ॾिनी वञे। पोइ यूसुफ यीशुअ जी लाश खे खणी वियो ऐं हिकिड़े सोटी कपिड़े जे कफ़न में लपेटी ऐं उन खां पोइ लाश खे हिकु नई क़बर में रखी छॾियईं जेकी चट्टान खे कटे करे खोटी वई हुई। ऐं पोइ उहो क़बर जे मुंहं ते हिकु वॾो पथर लुढ़काए करे हली वियो। मरियम मगदलिनी ऐं याकूब जी माता मरियम इहे ॿई क़बर जे साम्हूं वेठियूं हुयूं। रोमी सैनिकनि जे द्वारा क़बर जी पहिरेदारी करणु। ॿिए ॾींहं ते जेको सबत जो ॾींहुं हो, मुख्य याजक ऐं फरीसी पिलातुस वटि अची इकट्ठा थिया। उन्हनि पिलातुस खे चयो, हे स्वामी, असांखे यादि आहे कि उहो भरमाइण वारो जॾहिं जिंदो हो तॾहिं ईअं चवंदो हो कि मां 3 ॾींहंनि खां पोइ मौत मां जी उथंदुमि। सो इन करे असां तोसां विनती था कयूं कि तूं पंहिंजे सैनिकनि खे इन ॻाल्हि जो हुकुम ॾे कि उहे 3 ॾींहंनि ताईं क़बर जी सख़्तीअ सां पहिरेदारी कनि, छोकी किथे ईअं न थिए कि यीशुअ जा चेला अची करे संदसि जी लाश खे चोरी करे वञनि ऐं पोइ माण्हुनि खे वञी ईअं चवनि कि यीशु मौत मां जी उथियो आहे। जेकॾहिं ईअं थियो त इहो दोखो हुन जे द्वारा ॾिनल पहिरियनि दोखनि खां बि वॾो हूंदो। पिलातुस उन्हनि खे चयईं, क़बर जी पहिरेदारी करण जे लाइ कुझु सैनिक तव्हां पाण सां गॾु वठी वञो ऐं जीअं तव्हांखे सही लॻे उन जे अनुसार क़बर जी पहिरेदारी कयो। सो उहे कुझु सैनिकनि खे पाण सां गॾु वठी विया ऐं वञी करे क़बर जे मुंहं ते जेको वॾो पथर रखियलु हो उन ते मोहर हणी छॾियऊं ऐं पोइ उते उन्हनि कुझु सैनिकनि खे क़बर जी पहिरेदारी करण जे लाइ विहारे छॾियऊं।